धरती टाइम ऑनलाइन में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु ख़बर शामिल कंदा हलूं त कुंभ जे प्रेमी जोड़ो नौशरो फेरोज़ी कोरट में पसंदि जो परिणो करे छॾियो। कुंभ लॻ ॻोठ हाशम शाह जागीर जी रहवासण नौजवान नारी मिसमात नसीम ख़ातून धी शाह मोहम्मद गोपांग कुंभ जे रहवासी फिदा हुसैन गोपांग सां नौशरो फेरोज़ी कोरट में पसंदि जो परिणो करे छॾियो। जंहिं बाद नारी नसीम ख़ातून पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी दाहींदे चयो त रज़ामंदीअ सां माइटनि जो टिनि कपिड़नि में घर छॾे करे फिदा हुसैन गोपांग सां पसंदि जी शादी कई आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट हर हिकु नाले सदर हुसैन आसिफ अली हुसैन बख्श एहसान ज़ुल्फ़कार उर्फ़ भुट्टो आशिक़ वल्द ज़ुल्फ़कार लियाकत वल्द ज़ुल्फ़कार राबेल ऐं करीम बख्श गोपांग असांखे क़तूल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। नारी नसीम गोपांग वधीक चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं उनजे माइटनि मथां को बि कूड़ो केस कनि त उन्हनि खे कूड़ो सम्झियो वञे। मूं समेत मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे साउरनि खे को बि जानी या माली नुक़सानु थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट ई हूंदा। जॾहिं त नौजवान फिदा हुसैन गोपांग चयो त मूं नसीम सां पसंदि जी शादी कई आहे, उनखां पोइ असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं SHO कुंभ समेत आला ऑफिसरनि खे अपील कई त असांखे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।